कहा सिंध में मुझे शायद पिता ही सिंध में हाँ अजब तो पीछाना या सिंध जी या पहचाना एबी पब्लिक हायर सेकेंडरी स्कूल में सखावत जा रंग निखरी पिया ऐं हिकु पर्वकार सखावती तक़रीब मुनक़द थी। उन मौके ते स्कूल जे ॿारनि नात क़ौमी तरानो टेबलेट ख़ाका तक़रीर ऐं क़ौमी गीत पेश करे तक़रीब खे चार चंड लॻाए छॾिया। जॾहिं त रथियल तक़रीब खे नामवर तालीमदार इल्ताफ़ हुसैन सेतो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सखावत ॾियारे जी तक़रीब सिंध वासियुनि जे चेहरनि ते मुरकू ॾेई रही आहे ऐं ॿारनि जो जोश जज़्बो ॾिसण वटां आहे जेको हिकु आवाज़ सिंध मां सां वफ़ादारी जो अज़म करे रहिया आहिनि। हिननि वधीक चयो त पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध तहत ॿारनि खे वधि खां वधि इल्म जे खज़ाने सां नवाज़ियूं छाकाणि त रोशन मुल्क लाइ ॿारनि जे हथ में किताब ऐं कलम तमामु ज़रूरी आहे। जॾहिं त पोज़ीशन माणींदड़ शागिर्द ऐं शागिर्दनि में एवार्ड ऐं मेडल पिणु विरहाया विया। उन दौरान किताबी मेलो पिणु लॻायो वियो। श्रीचंद उदलाणी, इबरत न्यूज़, मेरठ।